अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो अक्सर न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। टंडवाल यार खान जिते वैक्सीनेशन वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मंथा लाइ सिविल अस्पताल में 26 ॾींहंनि में कम चोड़ हड़ताल करे एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते ज़िले सदर धनी बख़्श दिल ऐं अब्दुल हलीम पठान ऐं मोहम्मद अली सऊद जरवार, गुल हसन समो ऐं जावेद बलोच, मोहम्मद ईसा जरवार, फयाज़ लीगारी ॿियनि सहाफ़िन आॾो दाईंदे चयो त हिन वक़्तु कोरोना वायरस जहिड़ी मौज़ी मर्ज़ सबबु डॉक्टरनि सां गॾोगॾु असां वैक्सीनेटर पिणु मुतासिर थी रहिया आहियूं। गुज़िरियल 26 ॾींहंनि खां इजाज़त ते वेठल आहियूं, पर हुकूमत जे कन ते जूं बि नथी पवे। ऐं उन्हनि वधीक चयो त असांजा जाइज़ मुतालबा अपग्रेडेशन, टाइम स्केल 58 गावी ऐं वैक्सीनेटर खे मुस्तकिल करणु, कोरोना अलाउंस ATS पास कंदड़ मुलाज़िमनि जूं पघारूं जारी करणु, 2005 खां कमु कंदड़ गावी वैक्सीनेटर जे सेठारती जे मसइलो ऐं ॿियनि सूबनि जे बराबरि हक़ ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे डिस्ट्रिक्ट ब्यूरो चीफ नदीम पुलेदी, हक़सत न्यूज़ टंडवाल यार।